अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं वज़ीर आज़म जे इजलास जे हवाले सां। वज़ीर आज़म जो चवणु आहे त कराची सिंध जी राजधानी आहे, पाकिस्तान जो कैपिटल आहे। कराची खे सिंध हुकूमत जे रहमो करम ते नथो छॾे सघिजे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त कराची जे हवाले सां जेको ट्रांसफॉर्मेशन प्लान आहे उन ते मुकमल तौर ते अमल कयो वेंदो, पर कराची खे कंहिं बि हवाले सां पीपल्स पार्टी या सूबाई हुकूमत जे रहमो करम ते या उन जे हवाले नथो करे सघिजे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं आदमशुमारी जे हवाले सां। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त आदमशुमारी जे हवाले सां जेको मामिलो आहे उहो सिर्फ़ु पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत ई ॾिसी रही आहे। मुर्तज़ा वहाब चयो त PTI मुतहिदा ऐं GDA पंहिंजे इक़्तिदार खे ड्रेग ॾियण लाइ आदमशुमारी जे तकरारी नतीजनि खे मंज़ूर करण जो फ़ैसिलो करे छॾियो ऐं इहो चयो वञे थो त इहो आदमशुमारी शफ़ाफ़ नाहे थी, पर क़ौमी मफ़ादनि जे तहत नज़र में रखंदे इन नतीजनि खे जेको आहे सो तस्लीम कयो वञे थो। मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त मुतहिदा जे वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़ पिणु इन ते एतिराज़ वारिया, पर उन बावजूदि इन जी मंज़ूरी में पंहिंजो किरदारु अदा कयो। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं जेका वीडियो वायरल थी आहे इन ते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे ऐं गवर्नर सिंध पारां पिणु इन जी वज़ाहत ॾिनी वई आहे। अॼोके प्रोग्राम में इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असांखे स्टूडियो में जिन महिमाननि ज्वाइन कयो आहे उनजो तारुफ़ कराइण जे लाइ MQM सां तालुक़ रखंदड़ वक़ार हुसैन शाह साहब आपको वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। असांजा ॿिया महिमान आहिनि वॾे वज़ीर जा सलाहकार नवाब वसाण साहब। तव्हांखे भली का नवाब साहब, तव्हां प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो। PTI सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर्स इन असेंबली शहजाद कुरैशी साहब असांखे फोन लाइन पे ज्वाइन किया। शहजाद साहब, आपको भी वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। मेरे साथ रहिएगा प्रोग्राम में। वक़ार साहब, क्या कहेंगे? एक तो हम कराची की डेवलपमेंट के हवाले से बड़ी बड़ी बातें करते हैं। कराची पे कचरे पे सियासत, पानी पे सियासत, ट्रांसपोर्ट पे सियासत, महंगाई पे सियासत, सेंसस पे सियासत, लेकिन जब कराची के डेवलपमेंट की बात करते हैं तो वहाँ भी हमें सियासत नज़र आती है। कोऑर्डिनेशन कमेटी के हवाले से जो पिछले 2 हफ्तों से तकरार की जो बातें हैं, अली जैदी साहब, वज़ीर आज़म, पीपल्स पार्टी कह रही है कि वज़ीर आला साहब के ख़त कैसे लीक हुआ और हमारे पास सारे जो है वो रिकॉर्ड्स हैं, लेकिन अब वज़ीर आज़म कहते हैं कि हम कराची को पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत के रहमो करम पर नहीं छोड़ सकते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बड़ा हसास नोयत का सब्जेक्ट मौजू है आज आपके चैनल का। कराची के ऊपर सियासत बिल्कुल तमाम पॉलिटिकल पार्टीज़ करती हैं, तमाम पॉलिटिकल पार्टीज़, चाहे वो KPK में हैं, चाहे वो पंजाब में हैं, बलूचिस्तान में हैं या सिंध में हैं, मगर कराची के लिए कुछ करना जो है या कराची की आवाम के लिए, मैं वो समझता हूँ कि फिर ऐसा महसूस होता है कि उन सियासी पार्टियों को सिर्फ सियासत करने के लिए कराची का लफ्ज़ इस्तेमाल किया जाता है, मगर जब काम का वक्त अमली तौर पे आता है तो वहाँ हमें प्रोग्रेस ज़ीरो नज़र आती है। पीपल्स पार्टी और PTI जी दोनों की बात कर रहा हूँ। ठीक है, देखें, कराची जो है वो पूरे मुल्क को पालता है, 70% के करीब रेवेन्यू जनरेट करके देता है पूरे मुल्क को, और जब भी बात होती है तो कराची को मिनी पाकिस्तान कहा जाता है और है भी मिनी पाकिस्तान। आज आप कराची में देखें तो कराची में कोई सिर्फ सिंधी बोलने वाले या सिंध के रहने वाले नहीं रहते, या कराची में सिर्फ उर्दू बोलने वाले नहीं रहते। कराची में बहुत बड़ी तादाद पख्तून भाइयों की भी है, हज़ारा के रहने वाले हज़ारेवाल भाइयों की भी है, कराची में पंजाब के रहने वाले पंजाबी भाइयों, कश्मीरी, गिलगिती, बल्ती, मतलब मैं समझता हूँ तमाम लोग रहते हैं। मगर कराची आहिस्ता आहिस्ता, आज से 30 साल 40 साल पहले के कराची को देखें, अब आप कराची की तरफ नज़र दौड़ाएं तो कराची वो कराची नहीं रहा। कराची की डेवलपमेंट के काम जो हैं वो तकरीबन तमाम रुक चुके हैं। वो क्यों रुक चुके हैं? वफाकी हुकूमत तो कह रही हम कर रहे हैं, अभी काम चले। पीपल्स पार्टी पे वो तनकीद कर रही है कि 13 सालों में नहीं किया, लेकिन वफाकी हुकूमत तो संजीदा नहीं नजर आ रही आपको? वफाकी हुकूमत, देखिए, वफाकी हुकूमत से हमारे जो हम वफाकी हुकूमत के साथ उनके साथ हम गवर्नमेंट में कोalition पार्टनर हैं, तो वो इसी बुनियाद पे हुए थे कि आपने कराची की डेवलपमेंट और कराची के जो मेजर इश्यूज हैं उनके ऊपर आपने काम करना है। और उनसे हमारी गाय बगाए मीटिंग्स भी होती हैं। हमारे असद उमर साहब हैं, हमारे गवर्नर साहब हैं, प्राइम मिनिस्टर साहब से भी मीटिंग्स होती रहती हैं और वो हमें तसल्ली तशफ़ी ज़रूर देते हैं, मगर अमली तौर पे हमें नज़र नहीं आ रहा कि अभी तक कुछ 2.5 साल में हो। मेरी दुआ है कि अल्लाह करे कि PTI से बहुत से लोगों को बहुत सारी तवक्कुआत वाबस्ता हैं, मगर ग्राउंड पे वो चीज़ें हमें नज़र नहीं आ रही। अब 2.5 साल रह गए हुकूमत को, और मैं समझता हूं कि अगर PTI ने भी डिलीवर नहीं किया इससे पहले नून मायूस है अभी तक। आप जो 2.5 सालों की कारकर्दगी है, तहफ़्फ़ुज़ात का इज़हार भी करे, मायूस भी। शहजाद साहब मेरे साथ सुन रहे हैं, लेकिन नवाब साहब, पीपल्स पार्टी के हवाले सां छा चवंदो? वज़ीर आज़म जो चवणु आहे त कराची में डेवलपमेंट के हवाले सां PTI कम कंदी, जिन ते पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ मनसूबनि जो सिंधी राजधानी इफ़्तिताह करे थो ऐं चए थो त पीपल्स पार्टी डिलीवर करे थी, NFC में घटि पैसा मिलण जे बावजूद।
पर वज़ीर आज़म चए थो त कराची जी डेवलपमेंट खे या ट्रांसफॉर्मेशन प्लान जो जेको मामलो आहे उनखे सिंध हुकूमत जे रहम करम ते नथो छॾे सघे। ॾिसो असां कॾहिं चयो आहे त नवाज़ शरीफ़ सिंध खे पंहिंजे सिंध गवर्नमेंट जे रहम करम ते न छॾे। नवाज़ इहो इमरान ख़ान साहिबु रुगो ॻाल्हियूं कंदो आहे, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं उन जूं हूंदियूं आहिनि, पर मूंखे हिकिड़ो काथे का शइ ॿुधाए त काथे को हेॾा पैसनि जे बावजूदि बि जेको NFC जेके न वरिता आहिनि पैसा, उन जे बावजूदि हिकिड़ो ॿुधाए त काथे को न अहिड़ो को वॾो कमु कयो आहे जेको आवाम खे रिलीफ मिले या कंहिं बि सूबे खे रिलीफ मिले। तो असां शुरूअ खां वठी तव्हां ॾिठो त MQM वटि जॾहिं PTI जा कुझु वज़ीर आया, कुझु आया, घणा दफ़ा ऐलान करे विया, घणा दफ़ा हिननि जे मेंबरनि जेके PTI जा हुया घणा दफ़ा चई विया त असां हेतिरा पैसा तव्हांखे ॾियूं था, तव्हांजी डेवलपमेंट थींदी, ही पाणी K4 जो इहो मनसूबो पूरो थींदो, हिते मतिलबु ग्रीन बस थींदो। न इहे त ॾिसो न इन्हनि ॻाल्हियूं इहे त शुरूअ खां कयूं, इहे त इमरान ख़ान चयो त 90 डेज़ में, वरी 6 महीननि में, वरी 12 महीननि में, वरी 8 महीननि में, हाणे 2.5 साल गुज़रण जे बावजूदि बि अञा चवनि था असां हिननि खे सिंध गवर्नमेंट जे रहम करम ते कोन छॾींदा। माशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट टिनी सूबनि खां अॼु बि अॻभरी आहे। अॼु खां बि तव्हां भली कंपेयर कयो, तव्हां भली ॾिसो, तव्हां पंजाब जी जेकी हालति ॾिसो, जे पंजाब लाहौर शहर जी तव्हांखे पाण किचिरो गंद किचिरे जी तव्हांखे नज़र ईंदो, जेको लाहौर जे शहर जी ॿाहिरि त जेको कुझु थिए थो, KPK जी हालति ॾिसो ऐं बलोचिस्तान जी हालति ॾिसो, सिंध सभिनी खां बहितरु आहे, सिंध सभिनी खां बहितरु कमु करे ॾेखारियो आहे। तव्हां ॾिठो त और ब्रिज बि, रोड बि, रस्ता बि, सेवरेज सिस्टम बि सिंध गवर्नमेंट कयो आहे। हिन दफ़े जेकी बरसाति हुई तव्हांखे पाण ख़बर आहे त DH छा कयो, DH में केतिरो पाणी बीठो रहियो, उन जे बावजूदि बि सिंध गवर्नमेंट ॿाराड़ीअ में जेको आहे सो उहो करे ॾेखारियो, लोकल बॉडीज़ मिली करे तमामु बहितरु कयो। बाक़ी ही चवनि था असां सिंध गवर्नमेंट खे कंहिंजे रहम करम ते कोन छॾींदासीं, तव्हां भली न छॾियो। जेकॾहिं तव्हांखे सिंध गवर्नमेंट कमु कयो, पोइ ॾिसूं था त माण्हू वोट कंहिंखे था ॾियनि, जा कंहिं कयो आहे। पीपल्स पार्टी जी 13 सालनि जी गवर्नेंस हिकिड़ो अलॻि प्रोग्राम पाण करे सघूं था पीपल्स पार्टी जी तरक़ियाती डेवलपमेंट जे हवाले सां, पर ही त वज़ीर आज़म जो जेके बयान मामले ते असां पाण ॻाल्हायूं था न, त पीपल्स पार्टी जी डिलीवरेंस जेका आहे 13 साल डिलीवरेंस मां तव्हांखे ॿुधायां त पीपल्स पार्टीअ तमामु घणी कई आहे। तव्हां ॿियनि सूबनि खे कंपेयर कयो न, तव्हां ॾिसो न उन्हनि छा कयो आहे, तव्हां हिननि जा PIT मनसूबा ॾिसो, ॿिया ॾिसो, ॻाल्हियूं करणु प्रैक्टिकली इमरान ख़ान कोई कमु कोन कयो आहे, प्रैक्टिकली उनजी गवर्नमेंट कोई कोन कयो आहे। तव्हां ॾिसो जॾहिं चैनलनि खे रोकियो बि थो वञे, तंहिंजे बावजूदि बि तव्हां पंजाब जी हालत ॾिसो, KPK की हालत ॾिसो, बलोचिस्तान की हालत ॾिसो, वरी त सिंध बहतर है। पठान साहब कह रहे हैं, एडवाइजर हैं CM सिंध के, वो कह रहे हैं कि पीपल्स पार्टी ने तो डिलीवर किया है, काम किया है। वफाकी हुकूमत ने 2.5 सालों में कोई प्रोजेक्ट सिंध की राजधानी कराची के हवाले से शुरू नहीं किया, सिवाय जो है वो बातें करने के अमली तौर पे। आप मुझे ये बताएं कि वजीर आजम कह रहे हैं कि हम कराची को या सिंध हुकूमत के रहमो करम पर नहीं छोड़ सकते, ट्रांसफॉर्मेशन प्लान की कामयाबी को या मंसूबों को पाया तकमील तक कैसे पहुंचाया जा सकता है अगर इस तरह के इख्तलाफात और बयानात सामने आते रहे। आपने देखा होगा कोऑर्डिनेशन कमेटी में अली जैदी साहब की गुफ्तगू के हवाले से वजीर आला सिंध को कितने एतराजात, फिर ये वीडियो लीक और खत वाला मामला। तो कराची कैसे तरक्की करेगा? कराची इंशाल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ ही इसको तरक्की पे गामजन करेगी। आप ये देखिए ना, बात कौन कर रहा है, इनको शर्म नहीं आती है, मतलब इनको एहसास होना चाहिए। कर रहे हैं। अच्छा, वक़ार साहब मेरे साथ हैं, उन्होंने भी बड़ी मायूसी का इज़हार किया है। शर्म आपको आनी चाहिए, थोड़ा इखलाक से बात की जाती है। 12-13 साल शर्म आपको आनी चाहिए, आपकी औकात क्या है कि आप ये ऐसे बोल रहे हो? ये हमें सिखाएंगे कराची में क्या हो रहा है। 12-13 हम नहीं सिखा रहे, आप काम करके दिखाओ, आप काम करो, दिखाओ कोई काम तो आप कराची में किया है। बदतमीजी के अलावा कुछ आता है आप लोगों को? हम बनाएंगे, बात कर रहे हो, काम हम करेंगे इंशाल्लाह। शहजाद साहब वक़ार साहब MQM से ताल्लुक़ रखते हैं, इन्होंने भी बड़ी मायूसी और तहफ़्फ़ुज़ात का इज़हार किया। वो कह रहे हैं पीपल्स PTI की जो वफाकी हुकूमत है, सिवाय बातें करने के उन्होंने कोई डिलीवर नहीं किया, कुछ भी नहीं किया। ये तो आपके इत्तेहादी हैं, चले वो अपोजिशन में। तो आप जो इत्तेहादी भी हैं वो अगर अपने तहफ़्फ़ुज़ात का इज़हार करते हैं, लेकिन उनकी मैं बात, पंजाब में कौन है MPA जो आपके खिलाफ खड़े हो गए? अभी 20-25 गुरु बंदूका गुरु बातें करते, वो क्यों खड़े हो गए? और आपकी नालायकी की वजह से, कि आपकी बातें करने की वजह से, काम करते नहीं, बातें बड़ी करते हो। हाल ये है कि
کی 2 نمبریاں بند ہی نہیں ہوتی ہیں، نہ یہ سننے کو تیار ہیں، نہ یہ سننے کو تیار ہیں، نہ یہ وہ ہے طریقہ کار ہے کیا؟ آپ مجھے آپ نے سوال کیا ہے، میرا کام ہے جواب دینا، یہ خاموشی سے سنیں، اپنی ان کی جب باری ہے تو یہ بات کریں۔ جی شہزاد صاحب پلیز کنٹینیو۔ دیکھیں ایم کیو ایم کے جو تحفظات ہیں، ایم کیو ایم جو بولتی ہے وہ ان کا موقف ہے، ان کا نظریہ ہے، ان کی پارٹی کا موقف ہے۔ میں اوبیسلی وہ اتحادی ہیں، وہ اپنا موقف کریں گے، ایسا تو نہیں ہے نا کہ وہ ہماری بات مانیں گے یا ہماری بات ہی کہتے رہیں گے، اوبیسلی ان کے بھی تحفظات ہوں گے، ان کی پرابلمز ہوں گی، اسی طرح ہمارے بھی اپنے ہمارا نظریہ ہے، ہماری اپنی چیزیں ہیں، ہمارا کام یہ اپنے اتحادیوں کے تحفظات کو دور کرنا۔ ہم یہ نہیں کہہ رہے کہ 100% وہ صحیح ہوں گے یا 100% ہم صحیح ہیں، ہمیں یہ پتا ہے کہ ہم نے کراچی کے بہتر مفاد میں ہم اپنے اتحادیوں کو ساتھ لے کے چل رہے ہیں، سندھ کے بہتر مفاد میں ہم اتحادیوں کو ساتھ لے کے چل رہے ہیں۔ اوبیسلی ان کی پولیٹیکل نظریہ دوسرا ہے، ان کے ڈفرینسز ہوتے ہیں، تو اوبیسلی اس میں تھوڑی بہت پرابلم آتی ہے۔ الحمدللہ اوپر کی لیڈرشپ آپس میں تعاون جاری رکھی ہوئی ہے، ان کی آپس میں میٹنگ بھی ہوتی ہے۔ ابھی سندھ اسمبلی میں علی مادر شیخ کو اپوزیشن اس میں انہوں نے سائن کیے ہیں، وہ ہمارے ساتھ کھڑے ہیں، تو اس میں میں نہیں سمجھتا کہ اتنی وہ ہے۔ رہی بات آپ پیپلز پارٹی کی، ان سے یہ کہہ دیں 12-13 سال کیا کیا ہے۔ چلیں میں وقار صاحب سے چھوٹی سی ایک بات بتاؤں، چھوٹی سی ایک بات بتاؤں، ایک میرے دو ایریاز ہیں جہاں سے چیئرمین پیپلز پارٹی کا تھا، میرے باقی ایریا کنٹونمنٹ بورڈ کا پڑتا ہے۔ حال یہ میں جو گلی بنانے جاتا ہوں کہتا ہوں ہم تو یہ گلی بنائیں گے، میں اتنا خوش ہوں نا اس وقت، میں ان کے ساتھ ایسا کھیل رہا ہوں، میں ہر جگہ پہنچ جاتا ہوں یہ گلی اور روڈ میں بناؤں گا۔ حال ان کا یہ ہے کہ ان کو بلدیاتی انتخابات اب جو انشاءاللہ ان قریب ہونے والے ہیں، آپ دیکھیے گا کہ ان کو دودھ کا دودھ پانی کا پانی ہو جائے گا۔ پیپلز پارٹی کراچی سے مخلص ہی نہیں ہے، کراچی کو سیریس لیا ہی نہیں ہے، کراچی کی عوام ان کو مانتی ہی نہیں ہے، اور آپ انشاءاللہ بھی ملیر میں جو انتخابات ہونے جا رہے ہیں اس میں بھی آپ دیکھ لیجیے گا عوام اپنا فیصلہ دے دے گی۔ جی وقار صاحب میرے ساتھ، وقار صاحب انہوں نے بات کو شہزاد صاحب نے بڑا کلیئر انہوں نے کہا کہ اتحادیوں کو ہم ساتھ لے کر چل رہے ہیں، پھر بھی وہ ہمارے ساتھ ہی ہیں باوجود تحفظات کے۔ دیکھیں بالکل ہم ساتھ ہیں، اور ساتھ رہنے کا مقصد یہ نہیں ہوتا کہ ہم اپنے جو عوامی مسائل ہیں ان سے ہم آنکھیں بند کر لیں۔ ہم پی ٹی آئی کی مرکزی قیادت سے جب بھی میٹنگ ہوتی ہے، کور کی میٹنگ ہوتی ہے، تو ہم ان سے یہی کہتے ہیں کہ آپ جو ہیں کراچی کے جو ہم سے وعدے کیے گئے تھے، اب آپ فار ایگزامپل K4 کا پروجیکٹ ہے، اب دیکھیں 2.5 سال ہوئے ہیں، ابھی انہوں نے فنڈ ریلیزنگ کے حوالے سے کام کر رہے ہیں۔ اگر یہ 2.5 سال پہلے اس چیز کو شروع کرتے تو آج ختم ہو جاتا۔ آج ہم بھی پراؤڈ اور فخر سے کہہ سکتے اپنی عوام کو کہ جی ہم، کیونکہ ہمیں بھی ہمارا ووٹر اور عوام پوچھ رہے ہیں نا کہ آپ پی ٹی آئی کے ساتھ آپ نے اتحاد کیا ہوا ہے، آپ ان کی فیڈرل گورنمنٹ کے ساتھ ہیں، تو آپ نے انہوں نے اس کراچی، کیونکہ ہمارا ووٹرز جو ہے بیسیکلی زیادہ کراچی میں ہے، تو وہ ووٹر بھی ہم سے سوال کرتا ہے، تو ہمارا پھر سوال ہوتا ہے پرائم منسٹر آف پاکستان سے اور پی ٹی آئی کے جو مرکزی قائدین ہیں ان سے، اور پھر ہماری جو میٹنگز ہوتی ہیں تو ہم ان میں یہی کہتے ہیں کہ آپ K4 کو شروع کر دیتے تو آج ختم ہو جاتا، اب وہ شروع ہوگا پھر پتہ نہیں کب ختم ہوگا۔ اسی طرح گرین بس کے حوالے سے وہ التوا کا شکار ہے، اس کا کچھ پتہ نہیں ہے کہ وہ کیا ہوگا کیا نہیں ہوگا۔ اچھا اسی طرح آج کراچی میں گیس کی جو لوڈ شیڈنگز ہے وہ عوام مطلب چڑچڑا پن آ چکا ہے، لکڑیاں جلا کے گزارا کر رہے ہیں۔ KCR کو ٹرانسفارمیشن پلان سے نکال دیا، اب اس کا کیا ہوگا؟ وفاق دیکھ، میں آپ کی طرف سے پوچھوں شہزاد صاحب سے یہ سوال۔ شہزاد صاحب یقیناً گفتگو آپ نے سنی ہوگی، وقار صاحب نے یہی تحفظات کا اظہار کیا ہے کہ وفاقی حکومت نے جو K4 کے حوالے سے، گرین لائن کے حوالے سے، گیس کی جو صورتحال ہے اس حوالے سے، KCR کو ٹرانسفارمیشن پلان سے نکال دیا اس کے فیوچر کے حوالے سے، تو وہ کہہ رہے ہیں کہ میں پوچھنا چاہتا ہوں کہ وفاقی حکومت ان منصوبوں کے حوالے سے اگر 2.5 سال پہلے کام کرتی تو بہتری ہو جاتی، لیکن ابھی بھی وہ کوئی اتنے وہ نہیں ہے کہ خاطر خواہ ان کو پر امید نہیں ہے کہ منصوبے شروع ہوں گے یا مکمل ہوں گے۔ دیکھیں سلسلہ اس طرح سے ہے کہ جب بھی گورنمنٹ میں آتے ہیں صرف پورے پاکستان میں صرف ایک مسئلہ تو نہیں تھا نا جی، مسائل کے انبار تھے، آہستہ آہستہ چیزوں کو لیتے گئے، پھر اوبیسلی K4 کے اندر بہت سارے مسائل تھے، فنڈز پہلے فیڈرل نے دے دیا تھا، سندھ گورنمنٹ نے اپنا حصہ نہیں ڈالا تھا، پھر کوئی اون نہیں کر رہا تھا، اب آہستہ آہستہ چیزیں صحیح ڈائریکشن پہ جا رہی ہیں۔ میرا تو ایک سوال ہے اپنے MQM کے اپنے محترم بھائی سے کہ یہ K4 تو 10-15 سال پہلے کمپلیٹ ہو جانا چاہیے تھا، اور یہ اس وقت گورنمنٹ میں تھے۔ اسی طرح پیپلز پارٹی پچھلے 12-13 سال سے، دیکھیں کہنا بڑا آسان ہے، اب جا کے ابھی 5 ٹینڈرز آ گئے، کون لے کر آیا؟ خان صاحب لے کر آئے۔ KCR کس نے سٹارٹ کیا؟ خان صاحب نے کیا۔ ابھی آپ یہ دیکھ لیں کہ گرین لائن کے بریجز جو اس وقت اوور ہیڈ بریجز بن گئے، اب انشاءاللہ بسز کا بھی آلموسٹ آرڈر ہو گیا، انشاءاللہ آپ کو جون تک اس شہر میں چلتے ہوئے نظر آئیں گی۔ کس نے کیا؟ خان صاحب نے کیا۔
جو کام کر رہے ہیں 2-2.5 سالوں میں, جو لوگ 20-20, 25-25 سال سے اقتدار میں تھے, اور اس سندھ میں ان کی حکمرانی آج بھی ہے. آج بھی آپ 18 ترمیم کے بعد دیکھیں ہمارے پاس کیا کیا چیزیں ہیں. دیکھیں اگر صرف اور صرف پوائنٹ سکورنگ کرنی ہے, عوام جو ہمیں دیکھ رہی ہے وہ لاجک مانگتی ہے نا. وہ کسی ایک سوال کا جواب ایسا نہیں ہے کہ میں بھی یہاں سے بولوں وہاں سے شروع ہو جاؤں, A to شروع ہو, Z سے شروع, لاجک کے ساتھ بات کرنی ہوگی نا. ابھی الحمدللہ کل خان صاحب نے 50 کروڑ روپے اور اعلان کیا ہے پر MNS. اس سے پہلے MNS کو فنڈز ہوئے, شہر میں خرچ ہو رہے ہیں. دیکھیں اربوں روپیہ اس شہر کے اندر خرچ ہو رہا ہے. حالانکہ 18 ترمیم کے بعد صحت, ہیلتھ, ٹرانسپورٹ, یہ ساری چیزیں پیپلز پارٹی کی ذمہ داری ہیں, یہ وفاق کی نہیں تھی. لیکن obviously کراچی میں ہم پہ اعتماد کیا, ہم سب سے بڑے اسٹیک ہولڈر ہیں. محدود ہے, میں چاہوں گی نواب صاحب اس پہ گفتگو کریں. 18ویں ترمیم کی بات کرتے ہیں, آرڈیننس اطلاع کا 18ویں ترمیم کدھر نہیں جاتی, نوٹیفیکیشن ہاسپٹلز کا آ جاتا ہے, 18ویں ترمیم کا ادھر نہیں ہوتا. ڈسکنیکٹ کر دیا شاید, میرا خیال ہے بزی تھے بڑے, انہوں نے بڑی مشکل سے ہمیں 10 منٹ جو. نواز صاحب چھا چوندو न ॾिसो जेको PTI जो दोस्त असांजो चए पियो, ॻाल्हियूं त ॾिसो खोड़ करण जूं आहिनि, ॻाल्हियूं त असां बि गिनाए सघूं था, चई सघूं था, पर ॻाल्हियूं करण जो मक़सदु कोन्हे. तव्हां ॾिसो त शुरू खां वठी जॾहिं खां ई जहिड़े नमूने सां सिलेक्ट थिया आहिनि, जहिड़े नमूने सां इहा 2.5 साल हिननि गुज़ारिया आहिनि, कॾहिं बि ही हिकिड़े मिंट लाइ पोइ ते कोन हटिया आहिनि. ईअं था चवनि त ॼणो को बसि हाणे असां पाणीअ जो गिलास भरे अची हिते रखियो आहे, बसि हाणे उहो ठहंदो कमु थींदो. हिन जो को बि कमु का बि प्रैक्टिकली हे रुॻो सिर्फ़ु हिन जी सियासत छा आहे, बदतमीज़ी वारी, कंहिंखे डोमिनेंस करणु, कंहिंखे ही करणु, त बसि जेको कयूं था असां. भई तव्हां कयो न, तव्हां कयो छा आहे. जेकॾहिं तव्हां कराचीअ में जेके वाइदा कया, हलो असां सां न कया, असां जीअं शाह साहब ॻाल्हि कई त कराची हिकिड़ो वॾो हब आहे. कराची जेको आहे सो हिकिड़ो तमामु वॾो रिवेन्यू 75% जेको वफ़ाक़ खे ॾिए थो, उनखे जेके तव्हां नेग्लेक्ट कंदव. 18 अमेंडमेंट, 19 अमेंडमेंट, 20 अमेंडमेंट में जेके फ़ैसिला थिया, जेके पैसा मिलिया, उहे छो नथा मिलनि सिंध गवर्नमेंट खे. तव्हां ॾिसो त जॾहिं बरसाति हिते पई, आया ही सूबो पाकिस्तान में नाहे, सिंध सूबो का इमरान खान साहब पंजाब वञे पियो, KPK वञे पियो, ॿिए सूबे में वञे पियो, सिंध में कॾहिं पोइ आयो जॾहिं मुंहिंजे ख़्याल में 6 महीननि खां पोइ सिंध में आयो. त ॾिसो इहो जेको जंहिं मुल्क जो वज़ीर आज़म हूंदो आहे, बराबरी बुनियाद ते इहे सभु शयूं हलंदियूं आहिनि, बराबरी बुनियाद ते सभु शयूं थींदियूं आहिनि. ईअं कोन थींदियूं आहिनि त हिकिड़े सूबे सां माटेली मां वारो सलूक कजे, कंहिंजा 4 पुट हुजनि, 3 खे वधीक हिसो मिले ऐं हिकिड़े खे न मिले, इहो ग़लति आहे. सभई बराबरी ते बुनियाद ते हलंदा. ऐं सिंध गवर्नमेंट घणो कुझु कयो आहे, ऐं सिंध गवर्नमेंट घणो कुझु करणु चाहे थी, ऐं इनशाला तव्हांखे सॼो रिज़ल्ट ईंदो. जेकॾहिं असीं न कयूं आहे त असां एॾो सिंध में रिज़ल्ट तारीख़ में पहिरियों दफ़ो असां जेको रिज़ल्ट खयो आहे इलेक्शन में कॾहिं बि एॾो न खयो आहे. मोहतरमा जे दौर में शहीद ज़ुल्फ़िकार, पर हिन दफ़े असां खयो आहे त कम जे थ्रू, त उन में जेको असां घणो कुझु कयो आहे. बाक़ी हाणे ही शुरू खां वठी 2.5 साल गुज़री विया आहिनि, इहो ई था चवनि त असां कराची खे हेतिरो ॾींदासीं, हेतिरो कंदासीं, कनि कोन पिया, कुझु ॾेखारनि कोन पिया, प्रैक्टिकली कमु कोन्हे. कराची सिंधी राजधानी ते हिकिड़ो मूंखे को सिंध में शहर ॿुधायो जेको मॉडर्न सिटी हुजे, जिते रोड रस्ता, तालीम, हेल्थ सभु बहितर परफेक्शन हुजे. बिल्कुलु हर शहर में तव्हां अचो लाड़काना खां शुरू कयो. लाड़काना में तव्हां ॾिसो तव्हांखे 5-8 यूनिवर्सिटियूं नज़र ईंदियूं. तव्हां ख़ैरपुर में 5-8 यूनिवर्सिटियूं तव्हांखे नज़र ईंदियूं. तव्हां नवाबशाह में तव्हांखे 8-10 यूनिवर्सिटियूं ऑन रिकॉर्ड मां पंहिंजी टीम खे चवंदमि तो फुटेजेस अगरि हली सघनि. लाड़काने जो हिन वीक जेको असां वटि प्रोग्राम हलियो आहे, उन में ग्राउंड ते जेका सूरत हाल आहे, उहो मां तव्हां शायदि तव्हांखे ॾेखारींदमि. न उहो त असां ॾिसूं था, घुमूं था. यकीन कर हाणे इंडस्ट्रियल ज़ोन जो इनॉग्रेशन थी वॾो, उते चेयरमैन साहब पाण कयो. कम त हले दो ना, कम क्या कहेंगे. शहजाद साहब ने आपसे भी सवाल कर दिया कि माजी में आप भी तो हिस्सा रहे ना हुकूमतों का. बिल्कुल, शहजाद साहब के सवाल का मैं जवाब देना पसंद करूंगा. सवाल चुपता हुआ था उनका, उन्होंने याद दिला दिया आपको आपका माजी. बिल्कुल. अच्छा देखें, K4 का प्रोजेक्ट जब शुरू हुआ तो उस वक्त फेडरल गवर्नमेंट जो थी वो पाकिस्तान पीपल्स पार्टी के पास थी. हमारी बदकिस्मती यही रही है कि हम फेडरल गवर्नमेंट में हमारे नंबर्स इतने नहीं कभी भी रहे हैं कि हम हुकूमत बना सकें. नून लीग की हुकूमत उसके बाद रही है, अब PTI की हुकूमत आ गई है, तो हम तो अपनी दाद फरियाद जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी से उस दौर में भी करते रहे कि K4 को कंप्लीट किया जाए. और K4 का प्रोजेक्ट सिंध असम्बली में हमने ही टेबल किया था कि, और इसके ऊपर फिजिबिलिटी भी हमने ही बनवाई थी कि ये पानी का जो मसला है. इल्जाम लगता है कि
बड़ी काबिज रही और उनकी मर्जी से काम होते थे, नहीं हुए भी तो उनकी मंशा थी, चले नहीं हुए। ब्रेक का टाइम है, मामला किसी और तरफ निकल जाएंगे, ब्रेक के बाद कंटिन्यू करते हैं। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले के जारी रखना सी वक्त है मुख्तसर वक्फे जो वठूं था वक्त। वेलकम बैक नाजरीन, प्रोग्राम के सिलसिले के अगते वधाईंदासीं जी। ब्रेक पे जाने से पहले बात हो रही थी जी सबीन, देखें मैं ये बात कर रहा था कि मुत्तहदा कौमी मूवमेंट पे ये इल्ज़ामात लगते रहे कि हम हुकूमत में रहते हैं और फिर हुकूमत काम नहीं करती, हम हुकूमत से बाहर भी चले जाते हैं फिर अंदर आ जाते हैं। देखिए, हम इस कराची की आवाम और सिंध की आवाम की जंग लड़ रहे हैं, चाहे वो पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में हो या मुस्लिम लीग नून हो, तो फिर या एमक्यूएम पे क्यों इल्जाम लगता है? इक़्तिदार की जंग, वज़ारतें चाहिए होती हैं। देखिए वज़ारतें, देखिए ये तो एक सियासी एक जमहूरी, अभी आपके जो है पीटीआई के एक मेंबर ने कहा, आपने देखा शहजाद साहब ने अब यही बात की। नहीं देखें, मैं आपको एक बात बताऊं, अगर हम हुकूमत में उनके इत्तेहादी बनते हैं तो वो अगर कोई वजारत हमें देते हैं तो ये क्या हम इलेक्शन लड़के नहीं आए? हमारा हक नहीं बनता कि हम कोई वजारत ले लें, और वजारत लेके हमने डिलीवर किया है, हमने वजारतें लेके हमने उसके प्रोटोकॉल मतलब उसको फैसिलिटेट नहीं किया। इस असल इशू ये है कि जब हम हुकूमत से रिक्वेस्ट करते हैं आवाम के इश्यूज और मसाइल पे, तो हुकूमत जो है जब आंखें बंद करती है तो फिर हम हुकूमत से अलहदा हो जाते हैं। तो माजी में ये हुआ है कि हम पीपल्स पार्टी से हुकूमत में अलहदा हुए हैं, नून लीग से हुए हैं, आज हम पीटीआई के साथ भी अगर खड़े हैं तो इस आवाम की खातिर खड़े हैं। हमें ये ताने भी बर्दाश्त करने पड़ रहे हैं, हमें ये बातें भी सुननी पड़ रही है आवाम की भी, सियासी पार्टियों की भी। तो अब आप हमारे पास देखें ना, हमारे पास पावर्स उस तरह कभी भी नहीं आए जिस तरह हमारे पास आने चाहिए, ये आवाम को पता होना चाहिए। तो हम दरखास्त कर सकते हैं, हम रिक्वेस्ट कर सकते हैं, हम नाराज हो सकते हैं, हम उन इश्यूज को हाईलाइट कर सकते हैं, मगर मुत्तहदा कौमी मूवमेंट पाकिस्तान जो है हमेशा से आवाम की तर्जुमानी करती रही है और हमें सजा मिलती है आवाम की तर्जुमानी की। आज भी हम अगर पीटीआई से भी बात कर रहे हैं, हम उनके इत्तेहादी होने के बावजूद बात कर रहे हैं, इससे बड़ी और क्या तर्जुमानी होगी? हमें तो अप्रिशिएट करना चाहिए कि हम इत्तेहादी होने के बावजूद पीटीआई की उन चीजों को हाईलाइट करते हैं कि जो कराची और सिंध के मफाद के खिलाफ है। देखिए 18वीं तरमीम के बाद सिंध को इख्तियारात मिले हैं, हम सिंध हुकूमत से भी हमारे शिकवे हैं, हमारे गिले हैं कि सिंध हुकूमत जो है वो 18वीं तरमीम के बाद उनके अपने इख्तियारात को इस्तेमाल करते हुए इस कराची शहर के लिए वो काम कर जाए। देखें नवाज शरीफ या पीएमएल नून जो है उसको उरूज कैसे मिला? उन्होंने पूरे पंजाब को छोड़ के लाहौर को फोकस किया, लाहौर की डेवलपमेंट के ऊपर काम किए, प्रोजेक्ट बड़े बड़े लगाए। तो आज अगर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के दीगर शहरों और इलाकों में भी काम करे, मगर वो कराची को अगर फोकस करके और इस कराची के लिए कोई बेहतर देखिए आज ट्रांसपोर्ट है हमारे इस शहर कराची की बिल्कुल तबाह है, 0 पे लोग परेशानी का शिकार हैं। आज ट्रांसपोर्ट के हवाले से तो कोई मंसूबा 13 सालों में पीपल्स पार्टी भी नहीं दे सकती है। अगर इस प्रोजेक्ट पे अगर पीपल्स पार्टी संजीदा होती और ट्रांसपोर्ट में काम कर लेती तो ज्यादा बेहतर होता डेवलपमेंट के काम में थोड़ो पीटीआई जे शायद कुरैशी जेको चई वियो शहजाद कुरैशी जिसने कहा कि हम एमपी एमएनए को 50 करोड़ दे रहे हैं। अफसोस की बात है कि इनके मंशूर में नहीं है। इन्होंने कहा था कि हम जो डेवलपमेंट फंड देंगे लोकल गवर्नमेंट के थ्रू दे देंगे, और उनके अभी इनको पता है कि मेंबर इधर उधर तितर बितर हो रहे हैं। जो अभी पंजाब से स्टार्टिंग हुई है, कोई 25-30 मेंबर इनसे नाराज हुए हैं। अभी उनको खुश करने के लिए, उनको लालच देने के लिए 50 करोड़ का ऐलान किया है, पर वो भी मुझे नहीं लग रहा कि ये सेनेट के इलेक्शन के गुजरने के बावजूद उनको कुछ नहीं मिलने वाला। और ये इनका है मंशूर, ये है इनका लोगों के साथ डेवलपमेंट काम करने का। ये मुझे बताएं कि कराची में ये इन्होंने किन किन को पैसे दिए और किन किन को क्या किया, कि कोई रिजल्ट कहीं से निकला? ये तो सिंध गवर्नमेंट अपनी सोर्सेज से, अपने फंड से सिंध गवर्नमेंट कर रही है। ये आपने बिल्कुल दुरुस्त काम बिल्कुल गाल के तो मंशूर में न हो। ऐं ॿियो ॾिसो न, हिननि जी गवर्नर हिकिड़ो हिननि जो वेठो आहे हिते, तव्हां ॾिसो त सॼो ॾींहुं सरकारी गाॾी ऐं पुलिस जो प्रोटोकॉल ऐं हिकिड़ो कुतो खे घुमाईंदी थी वते। इहा आहे हिन जी गुड गवर्नेंस। मूंखे त अफ़सोस थो थिए हिननि माण्हुनि जो और इन्हनि हुकुमराननि जो, इहे जेके एॾी वॾियुनि पोस्टुनि ते वेठा आहिनि, जंहिंजे प्रोटोकॉल खे प्रोटोकॉल कुतनि खे हुजे त अवाम सां कहिड़ी हालत हूंदी आहे, अवाम सां ही करणु छा था चाहिनि? मूंखे अफ़सोस आहे। दानिश्वर ऐं लेखक असांखे जामी साहब ज्वाइन कयो आहे। जामी साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो। जामी साहब ये वीडियो तमाम घणी वायरल थी आहे जंहिंजो नवाब वसाण साहब हाणे ज़िक्र करे रहियो। छा चवंदा हुकूमत कीअं, हुकूमत जी डिलीवरेंस जेका आहे उन ते बि तमामु घणा सवाल उथनि था, इन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। त ॿिन्ही धुरनि तरफ़ां हिकु ॿिए ते इल्ज़ामबाज़ी जो सिलसिलो जारी आहे। उन खां पोइ पाण सेंसिस वारे मामले ते बि अचूं था। जी
सभिनी मूं इहो मूंखां अॻ में दोस्तनि छा ॻाल्हायो आहे मूं कोन ॿुधो, पर जेको तव्हांजो सुवालु आहे जी जेका वीडियो क्लिप तव्हां ॻाल्हि कई, ॾिसो हाणे मसइलो इहो आहे त हिकिड़े पासे इहो त फैक्ट आहे त पाकिस्तान में रुॻो हिन दौर में न पर पाकिस्तान में सॼी तारीख़ पाकिस्तान जी में जेका गवर्नेंस आहे उहा कॾहिं बि अवाम दोस्त न रही आहे मजमूई तरह। यानी पार्टियूं तब्दील थियनि थियूं, हुकूमत तब्दील थियनि थियूं, पर मजमूई तौर ते उनजो सबबु इहो आहे, उनजो सबबु बुनियादी इहो आहे त पाकिस्तान बुनियादी तौर ते का अञा ताईं अवामी फलाही रियासत न आहे। पाकिस्तान अञा ताईं हिकिड़ी प्रोक्लेम्ड सिक्योरिटी स्टेट आहे। हाणे जॾहिं हिकिड़ो मुल्क हिकिड़ी रियासत जे अंदरि उनजी बुनियादी स्ट्रेटेजिक अवलियत अवाम जे लाइ तइ थियल ई न आहे त ज़ाहिर आहे त अहिड़े क़िस्म जूं रियासतूं अवाम लाइ जवाबदार न हूंदियूं ऐं अवाम जे बारे में सोचींदियूं न आहिनि। त इन करे हुकूमतूं कहिड़ियूं बि हुजनि, मजमूई तरह मां ॻाल्हि थो कयां हिकिड़ी मजमूई ॻाल्हि थो कयां त पाकिस्तान जे तारीख़ में जेका गवर्नेंस आहे, जेको हुक्मरानी जो अंदाज़ आहे, उहो कॾहिं बि ग़रीब परवर या अवाम दोस्त मजमूई तरह न रहियो आहे। इहा सूरत हाल आहे। बिल्कुल सही। जावेद साहब, आदमशुमारी सेंसिस जे हवाले सां अगर मूंखे तव्हां ॿुधायो, मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त सेंसिस वारे मामले ते सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी जेको आहे सो सही ॻाल्हि करे रही आहे या एहतजाज करे रही आहे या न मञण जी ॻाल्हि करे रही आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त पीटीआई मुतहदा ऐं जीडीए पंहिंजे इक़्तिदार खे ड्रेग ॾियण लाइ आदमशुमारी जे तकरारी नतीजनि खे बि मञण लाइ तयार थी विया आहिनि ऐं जेका कमेटी ठही अली ज़ैदी जी सरबराही में आदमशुमारी, उन में इहो एडमिट कयो त आदमशुमारी शफ़ाफ़ न आहे थी, पर क़ौमी मफ़ाद जे ख़ातिर नतीजनि खे क़बूल कयो वेंदो, जंहिंमें मुतहदा जो वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़ बि एतिराज़ त वारिया, पर मजमूई तौर जीडीए बि हुई, उन में एमक्यूएम बि हुई, पीटीआई बि, इन जी मंज़ूरी ज़रूर ॾिनी वई। छा चवंदो? सभिनी मां सेंसस वारी ॻाल्हि खां अॻु में हूअ ॻाल्हि पहिरीं मुकमल कयां जी बिल्कुल बिल्कुल। त जेका ॻाल्हि मूं ॿी पे करणु चाहियो आहे इहा हुई त गवर्नेंस ख़राबु आहे। इन सां गॾोगॾु ॿियो मसइलो इहो आहे पाकिस्तान में हिन वक़्तु त आइन में हिकिड़ा हदबंदियूं थियल आहिनि त कहिड़ा कम वफ़ाक़ी हुकूमत जा आहिनि, कहिड़ा कम सूबाई हुकूमत जा आहिनि ऐं कहिड़ा कम गॾियल आहिनि जेके गॾियल मफ़ादनि जी काउंसिल में सीसीआई में आहिनि। जी हीअ पीटीआई जी हुकूमत जेका आहे उनजी नाअहली त पंहिंजी जाइ ते, उनजी जेका आहे हिकिड़ी तासुब त पंहिंजी जाइ ते, पर पीटीआई जी हुकूमत हिन मुल्क जे अंदरि अरिड़हीं आइनी तरमीम ऐं मुल्क जे आइन जे कंहिं बि शइ खे अमलन मञण लाइ तयारु न आहे, ख़ासि तौर ते बैनल हुकूमती ऐं बैनल सूबाई या वफ़ाक़ी मामलनि जे बारे में। इन में ज़ाहिर तफ़सील तमामु घणा आहिनि। त इन करे ही गवर्नर जेको वेठो आहे, मां तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए बिल्कुलु खुलियल चवां थो त ही गवर्नर हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे को बि आइन जो कानून जो को सेंस कोन्हे ऐं हिन जो टोटल जेको तहरुक आहे जेको हिते आहे उहो गैर आइनी आहे। गवर्नर जो को कमु न आहे सियासी मामलनि में मुदाख़लत करण जो, सियासी मामलनि ते ॻाल्हाइण जो। गवर्नर हिकिड़े क़िस्म जी सेरेमोनियल पोस्ट आहे जंहिंखे आइनी तरह के बि अख़्तियार न आहिनि हदमी। ही गवर्नर हिकिड़ी अजीब मश्करी आहे जेको माण्हू जंहिंखे को सेंस न आहे, न को इरादो आहे त ही रोज़ानो पंहिंजे रुॻो या क्लिप जो मसइलो न आहे। सवाल इहो आहे त ही गवर्नर हिकिड़ी सियासी ऑफिस छो हलाए रहियो आहे, हिकिड़े अहिड़े ऑफिस मां जेका पॉलिटिकल न आहे ऐं जेका इलेक्टेड ऑफिस न आहे ऐं न वरी उहो सूबे जो सीईओ आहे। जी त मुंहिंजे ख़्याल में इहा क्लिप जो इशू न आहे, मजमूई तरह पीटीआई जी हुकूमत ऐं ही गवर्नर सूबाई ख़ुदमुख़्तारी ऐं आइनी मामलतार करे रहिया आहिनि। हाणे जो तव्हांजो सुवाल आहे सेंसस वारो, जी मां उन ॻाल्हि ते अचां। ॾिसो सेंसस जो मसइलो हीअ आहे त आइनी तौर ते हिन वक़्तु सेंसस जो सब्जेक्ट काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे मातहत आहे। जी यानी सेंसस जो जी जेका जो सब्जेक्ट उहो न सूबाई आहे न उहो वफ़ाक़ी सब्जेक्ट आहे, उहो फेडरल स्टूम में आहे। जी हाणे पाकिस्तान जो आइन चवे थो त हर 10 सालनि खां पोइ जेका सेंसस आहे उहा ऑब्लिगेटरी आहे, छाकाणि त हिकिड़ी सेंसस जे बुनियाद ते 2 NFC अवॉर्ड ईंदा आहिनि ऐं ज़ाहिर आहे इहा तक़ाज़ा आइन जी आहे। हाणे असांजे वटि पाकिस्तान में सेंसस जी वॾी हिकिड़ी मश्करी आहे। मिसाल तौर 1998 में आख़िरी आदमशुमारी थी हुई ऐं 1998 खां पोइ तक़रीबन सम्झो त कोई 20 सालनि 19 सालनि खां पोइ बि सेंसस थी आहे। माना ॿीणो टाइम गुज़री वियो आहे उहा सेंसस थी, उहा बि हिकु दफ़ो रद्द थी, पोस्टपोन थी, डिले थी, हाणे जो थी वई त उनजे नतीजनि जे बारे में मसइलो आहे। हाणे सुवाल इहो आहे त हीउ जेको हिननि एतिरो डिले कयो आहे उनजे नतीजनि खे ऐं रोकियो वेठा आहिनि ऐं उन करे ज़ाहिर आहे त हाणे सेंसस जे बुनियाद ते न NFC अवॉर्ड आयो, न सेंसस जे बुनियाद ते हल्का बंदियूं पई थियनि त लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थिए
ऐं न वरी सेंसस जे बुनियाद ते न पीपल्स पार्टी जो क्लेम करे थी उनके ता कीअं ॾिसंदो? सभई पार्टियूं एहतजाज कंदियूं, जमात इस्लामी हुजे, पीएसपी हुजे, एमक्यूएम पाकिस्तान हुजे, सभई क्लेम कंदियूं त असां सेंसस लाइ एहतजाज कयूं था या असां, पर जेके इक़्तिदार में वेठल पार्टियूं आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जो इत्तेहाद उन्हनि त मञी छॾियो, पीपल्स पार्टी क्लेम थी करे त असां ई कमु कयूं पिया। थोरो मुख़्तसिर मूंखे ॿुधाइजो त मां बाक़ी महिमाननि जी राय ॿिनि ते वठी इहा ई वठां। ॻाल्हि थो चवां त हे जेको सेंसस जे नतीजनि खे हिननि गैर ज़रूरी तौर ते डिले कयो आहे, उन हिन सॼे मामले खे तकरारी बणायो आहे ऐं उनजी शफ़ाफ़ियत खे तकरारी बणायो आहे। इन करे हाणे जेका बि सिचुएशन आहे उनजे बारे में अॻिते वधणु खपे ऐं सेंसस ज़ाहिर आहे त 20 सालनि खां पोइ थिया आहिनि, इन जे बुनियाद ते जेके रहियल ऐं रुॻो सेंसस जे डिक्लेयर करण जो मसइलो न आहे, सेंसस जे बुनियाद ते एनएफसी अवार्ड ॾियण जो मसइलो सही। आहे, जो मसइलो आहे। जामी साहब थोड़ो टाइम मुझसे गड रहे जो प्रोग्राम में, वक़ार साहब क्या कहेंगे? पीपल्स पार्टी के हवाले से तो मुर्तज़ा आपने बिल्कुल क्लियर बताया दिया कि अमीनुल हक वफाकी वजीर बैठे थे, उन्होंने कहा कि चलें कौमी मफाद के तहत हम इसको जो है मंजूर नहीं, कर मुर्तज़ा वहाब साहब के मैं इस स्टेटमेंट से एग्री नहीं करता। उसकी बुनियादी वजह ये है कि जब ये सेंसस हुए और इसके जब नताइज आए और कराची की जो आबादी 2.5 करोड़ से ऊपर थी तो उसको 1.5 करोड़ शो किया गया, तो उस वक्त सबसे पहले कौमी असम्बली में करारदाद एमक्यूएम ने पेश की कि टेबल की कि जी ये सेंसस जो है ये ठीक नहीं हुए, इसके लिए इदारा शुमारियात जो है वो इसको देखे और हमारे जो मुक़्तदर हल्के हैं, एस्टेब्लिशमेंट है, वो भी इसको देखें। उसके बाद हम हाई कोर्ट में हमने पटिशन फाइल की। काबीना में नताइज को मैं जरा पूरी बात कर लूं। उसके बाद हाई कोर्ट में भी हम गए, हाई कोर्ट में एमक्यूएम ने सबसे पहले और सुप्रीम कोर्ट में भी पटिशन फाइल की, मुत्तहदा कौमी मूवमेंट पाकिस्तान ने। आज जो और हमारे जो पीटीआई के साथ हमारा जो इत्तेहाद हुआ उसमें जो हमारे उनके साथ जो चीज़ें तय हुई तो उसमें ये मर्दमशुमारी जो थी ये बड़ी इंपॉर्टेंट हमने टॉप ऑफ द लिस्ट रखी थी कि क्योंकि जब आप किसी शहर में या किसी मुल्क में या किसी सूबे में या किसी घर की आपको पता ही नहीं है आबादी कितनी है तो वहाँ के डेवलपमेंट के काम क्या होंगे या वहाँ का बजट कैसे बनेगा, तो ये मुर्तज़ा वहाब साहब की थोड़ी सी कम इल्मी है कि वो अमीनुल हक साहब के हवाले से ऐसी बात करें। कमेटी में क्योंकि हमारे वो वजीर हैं और हमारे रहनुमा हैं, वो कमेटी में बैठे भी ज़रूर हैं, मगर जब भी बैठे हैं, जब भी हमारी मीटिंग हुई है पीटीआई से और हमने वफाकी इदारों से हुई है तो हमने मर्दमशुमारी को तरजीह दी है। और उसके बड़ा सेंसिटिव मामला है, आप इत्तेहादी हैं और अभी तक मैं थोड़ी देर पहले यही कह रहा था, शहजाद कुरैशी साहब लाइन पे नहीं है तो हम तो रोते हैं ना, हम तो पीपल्स पार्टी की गवर्नमेंट हो उनके आगे भी रोते रहे हैं, नून की गवर्नमेंट हो उनके आगे, आप पीटीआई के आगे भी रो रहे हैं, तो हम इत्तेहादी हो कि आवाम के जो जज्बात हैं, उनके जो इश्यूज हैं, जो उनके मसाइल हैं या उनके जो प्रॉब्लम्स हैं उनको हम फेडरल गवर्नमेंट तक पहुंचाते हैं। पीपल्स पार्टी रहती है वो कहती है हम काम कर रहे हैं, हमने पीपल्स पार्टी काम करे, देखें हमें खुशी होगी, हम कहते हैं चाहे पीपल्स पार्टी काम करे या पीटीआई काम करे, खुदा का वास्ता काम तो करें। जी नवाब साहब जी ॾिसो उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जीअं मुंहिंजी मुर्तज़ा वहाब सां बि इन ते ॻाल्हि थी, उन इहो ई चयो वाकई अमीनुल हक साहब जेको हिननि जो वज़ीर आहे उहो वाकई सही करे आयो। जेको ॾिसो असांखे त एतिराज़ आहे शुरू खां वठी तकबंदियुनि जे हिसाब सां या हिते बि हूअं ई जनरली मर्दमशुमारी सां असांजी कोशिशि इहा ई आहे त सिंध जो जेको राइट आहे, चाहे कराची हुजे या अंदरूनी सिंध हुजे या जेको बि हुजे, सिंध जो हिकिड़ो हक़ बणिजे थो त जेतिरी आहे त उनखे कलेक्ट करे उनखे क्लियर करणु घुरिजे। जॾहिं ॿियनि सूबनि जूं थियनि थियूं त सिंध सां इहो नाइंसाफ़ी वारो छो थो थिए? सिंध जे राइट्स जी ॻाल्हि करे थी पर उन्हनि जो बि को किरदार असांखे नथो नज़र अचे आदमशुमारी वारे में। न आदमशुमारी त उहो त वफ़ाक़ जो कमु आहे। ॾिसो न वफ़ाक़ में तव्हांखे ख़बर आहे त केरु हुया केरु पिया कनि। असांजी शुरू खां वठी कोशिशि आहे असांजी पार्टीअ जो क्लियर मौक़िफ़ आहे, क्लियर वाज़े आहे। जीअं जामी साहब बि हाणे चयो त असांजी इहा ई कोशिशि आहे त जेको आहे जेको सिंध में कोई बि जीअं साईं ॻाल्हि कई त वाकई उन जे विर्छ जे हिसाब सां जंहिं घर जा सही भाती न काउंट थींदा, कंहिं फैमिली जा सही माण्हू काउंट न थींदा, कंहिं इलाइक़े जा सही माण्हू काउंट न थींदा, हैदराबाद कराची सखर खैरपुर मतिलबु मुख़्तलिफ़ शहरनि जा सही माण्हू काउंट न थींदा त कीअं ख़बर पवंदी त आया ॿियनि सूबनि जा माण्हू? ज़ाहिर आहे कराची त हब आहे, जीअं कराची में त हर को माण्हू अचे पियो, पर आदमशुमारी काउंट थियणु घुरिजे, उनजो राइट आहे, उनजो हक़ आहे ऐं उहो क्लियर ॿुधाइणु घुरिजे, क्लियर चवणु घुरिजे त हेतिरे थिए थी आदमशुमारी जा पॉपुलेशन जेको बि थिए थो संसद जे हिसाब सां। पर हाणे सम्झ में नथो अचे त इहे कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, छा आहे मसइलो, कीअं आहे। ऐं असांजी बि कोशिशि आहे त हर कंहिंजा जेके शक शुबा आहिनि ख़तमु थियणु घुरिजनि, चाहे एमक्यूएम हुजे चाहे ॿियूं हुजनि। ऐं असांजो बि इहो ई आहे वफ़ाक़ खे सिंध गवर्नमेंट में रही बि असां चऊं था त जेको आहे मुर्तज़ा वहाब जेको उन ॾींहुं चयो जा असां बि चऊं था त वाकई जेको आहे जेकी नाइंसाफ़ी आहे उहा ख़तमु कई वञे। ऐं नाइंसाफ़ी
नाइंसाफ़ी खे दूर करे ऐं उनखे बहितर कयो वञे। जामी साहब हिकिड़े मिंट में मूंखे जवाब ॾिजो। वक़ार साहब बि तव्हां ॻाल्हि ॿुधी, MQM सां हिननि जो तालुक़ आहे, उहो था चवनि त असां त हर हुकूमत खां अलॻि ई इन करे थिया आहियूं एतिरनि सालनि में, जंहिं हुकूमत सां असां मुफ़ाहिमत जी सियासत कई या इक़्तिदार में गॾु रहियासीं त असां इन ई करे उन्हनि खां अलॻि थींदा रहियासीं इन्हनि ई मामलनि ते, त भई कराची सिंध जी राजधानी आहे, कराची खे में डिलीवर करे ॾेखारियो, कमु कयो। आदमशुमारी वारे मामले ते उन्हनि जो चवणु आहे त असां त एहतजाज कयूं पिया, जॾहिं त पीपुल्स पार्टी या कैबिनेट में जेको मामलो आहे उनजी कहाणी त ॿी आहे। मुख़्तसिरनि मूंखे हिकिड़े मिंट में ॿुधाइजो त उहो चवनि था असां त रोयूं पिया न, छा कयूं? ॾिसो सभिनी हाणे आदमशुमारी जो मसइलो बिल्कुलु हसास आहे ऐं सियासी तरह ऐं मुआशी तरह ऐं शहरी रिथाबंदी जे लाइ हर लिहाज़ सां तमामु अहम आहे ऐं इन में कंहिं बि इलाइक़े सां ज़्यादती थियणु न खपे, उहो कराची जो शहर हुजे या सिंध जा ॿिया केतिरा शहर हुजनि। हाणे सवाल इहो आहे त पाकिस्तान में आदमशुमारी जो निज़ाम इलाही नाक़िस आहे, जीअं इलेक्शन निज़ाम नाक़िस आहे। हाणे सवाल असां चवंदा इहो आहे त जेका आदमशुमारी थी आहे उते उनखे स्टार्टिंग पॉइंट बनायो, जिते जिते शिकायतूं तव्हांखे मिलियूं आहिनि उते तव्हां उनखे रिकाउंटिंग करायो या तव्हां उनखे प्रोसेस खे क्लियर कयो, पर हिकिड़े घटि में घटि का स्टार्टिंग पॉइंट त हुजे। छाकाणि त हाणे तक़रीबन सम्झो त 43 साल पियो हले गुज़िरियल आदमशुमारीअ खे ऐं अञा ताईं मुल्क जी इकनॉमिक रिथाबंदी, वसीर जी विरासत, NSC अवार्ड ऐं तकबंदियूं सभु 98 जे बुनियाद ते। त इन करे बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में कराची जा शहरी हुजनि या सिंध जे कंहिं बि शहर जा शहरी हुजनि, असांजा शहरी आहिनि, उहे असांजा माण्हू आहिनि। इन करे जेके हिते या मुस्तक़िल आबादियूं आहिनि ऐं मुस्तक़िल माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी खे काउंट थियणु खपे। ऐं रुगो मुस्तक़िल छो, पर जेके इवन आरज़ी तरह वेठा आहिनि उहे बि असांजे मईशत ते ॿार आहिनि। बिल्कुलु उन्हनि खे बि काउंट करणु घुर्जे, पर छा कजे जो इत्तेहादी भी जी मेरे पास बिल्कुल खत्म ओवर हो गया एक सेकंड में जी। मर्दमशुमारी के हवाले से जिन लोगों ने भी इसमें नाहली का सबूत दिया, या मैं ये समझता हूँ कि उन लोगों ने जानबूझ के इसके फिगर्स गलत दिए, ये आईने पाकिस्तान की खिलाफ वर्जी है। उन लोगों के खिलाफ आर्टिकल 6 के तहत कार्रवाई होनी चाहिए। जहाँ मुख्तलिफ करप्शन के मामला चल रहे हैं इस पाकिस्तान में और कमेटियाँ बन रही हैं, इस पर भी कमेटी बन के उन लोगों के खिलाफ ज़रूर कार्रवाई होनी चाहिए जिन्होंने इस सिंध की आबादी, इस कराची शहर की आबादी कम शो की है। उसकी वजूहत भी सामने आनी चाहिए। उसकी वजह ये है कि मैं भी जामी साहब से मौक़िफ़ से मैं भी सहमत हूँ कि वो ऐसा ही होना चाहिए कि जिस तरीके से जामी साहब ने कहा कि सिंध सां वो माटेली मावर रवैयो रखियो थो वञे। वॾी महिरबानी तव्हां टिनी मौज़िज़ महिमाननि जी, तव्हां जो कि प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।